नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA नवाब सरदार खान चांडियो संदस भाउ बुरहान खान चांडियो मथा मेड़ थाने ते दहशतगर्दी एक्ट केस दाख़िल थियण वारे वाक़े खिलाफ़ कंबर में अवामी फोरम के सॾ ते सवें शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे भुट्टो चौक ते धरणो आहे। जॾहिं त शहर के मुख़्तलिफ़ चौराहनि ते टायरनि खे बाहियूं ॾेई ट्रैफिक में रुखनो विधो वियो आहे। जॾहिं त कंहिं अणवंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ कंबर जी ज़िले इंतज़ामिया तरफ़ां मुख़्तलिफ़ चौराहनि ते पुलिस डफरी के भी मुक़रर किया वियो आहे। उन सिलसिले में असीं शहरी तंज़ीमुनि जे अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हू हिन केस खे कीअं पिया ॾिसनि। असीं नवाब सरदार खान जे मथां जेको कूड़ो FIR कटी वई आहे, असीं पहिरीं ॻाल्हि त कंबर जा जेके भी वापारी शहरी सियासी तंज़ीमूं असां उन सभिनि जी सभु दोस्त असां उन पुरज़ोर मज़म्मत था कयूं त ॾिसो तव्हां कंबर, तव्हां मीडिया वारा कंबर वारा ॾिसो काथे भी लठ कोन्हे। तव्हां ॾिसो त पाण शहर वारनि इहो सरदार खान सां मोहबत जो सबूत ॾिनो आहे त सरदार खान जेको नवाब भली चांडियनि जो आहे, पर असां कंबर वारा हर ज़ात जो नवाब आहे ऐं सभिनि ते शफ़क़त जो हथु हूंदो आहे। हीअ जेके खून थिया आहिनि इहो सरासर इहे ग़लति सरदार खान जे मथां लॻाया था वञनि। FIR जो दाख़िल थियण जो छा सबबु आहे? असुल इहो FIR जो जेको दाख़िल थियण जो सबबु आहे, मूंखे इहो थो लॻे त हीअ जेकी वॾी साज़िश आहे, हीअ नवाब साहब जे मथां जेकी वॾी साज़िश आहे, मूंखे जेको लॻे थी इहा वॾी साज़िश आहे। असां नवाब साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाब साहब हिन साज़िश खां मुंहुं बाक़ायदे ॾींदासीं त इहा तमामु ग़लति अमल थियो आहे। जेको बि थियो आहे, सभ खां पहिरियां जेको मेड़ वाक़ियो थियो आहे, असांखे हिन जो तमामु घणो ॾुख आहे ऐं जेको अचे थो इहो ई चवे थो त इहा वॾी साज़िश आहे। मां सिर्फ़ु इहो थो चवां त हुकूमत जी ख़ामोशी आख़िर उनजो सबबु कहिड़ो आहे। जॾहिं हिकु तरफ़ मेयर जा माण्हू बि सरापा एहतजाज आहिनि ऐं कंबर जा माण्हू बि एहतजाज आहिनि, ऐं साॻियो जॾहिं ज़िले भेरे शहदादकोट ऐं कंबर में एहतजाज हलनि पिया, नतीजो इहो थियो त उन में नुक़सानु थी पियो ऐं जानियूं ज़ाया थियूं। हाणे बि साॻी सूरत हाल आहे। आख़िर सबबु कहिड़ो आहे जो हुकूमत पंहिंजो किरदारु अदा नथी करे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु IG खे असां साज़िश जो हिसो बणाए करे इन शइ तो ध्यानु छो हटायूं। हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उन इन साज़िश खे बेनकाब करे। जेकॾहिं MPA पीपल्स पार्टी जो आहे त ॿिए तरफ़ जेके शहीद थियल माण्हू आहिनि उहे पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, त हुकूमत या पार्टी पंहिंजो किरदारु छो अदा नथी करे। ऐं मां इहो इन तव्हांजे चैनल जे तवसुल सां इहो चवंदुसि त हुकूमत फ़ौरन पंहिंजो किरदारु अदा करे ऐं जेका बि साज़िश आहे उनखे जल्द अज जल्द बेनकाब करे त जीअं अवां हिकु फ़साद जी तरफ़ वधी रही आहे। वॾी महिरबानी। हिकु त असां सम्झूं था हिकिड़ी गहरी साज़िश आहे। गहरी साज़िश त जेको आहे सो नवाब बिरादरान जे मथां ई जेका FIR दाख़िल थी आहे, असां भरपूर नमूने सां हिन जी मज़म्मत बि कयूं था ऐं उन सां गॾोगॾु घुर बि कयूं था त हिन जेका नामज़दगी थी आहे उनखे ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में ही बुख हड़तालूं एहतजाज ऐं अॼु जेका आहे आम हड़ताल उनजो ई सबबु आहे। असां सम्झूं था त जेको मेहड़ में वाक़ियो थियो आहे उहो तमामु हिकिड़ो जेको आहे वाक़ियो माना ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे, पर उन खां बि असां सम्झूं था त नवाब साहबनि जी जेका नामज़दगी आहे इहा सिर्फ़ु ई सिर्फ़ु जेका आहे सा माण्हुनि खे मुश्तिल करण लाइ इश्तिहाल में आणण खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को। जेको असांजे नवाब सरदार खान मथां कूड़ी हिकिड़ी FIR दाख़िल कई वई आहे, पुरज़ोर सॼो शहर मुकमल पूरी सिंध असांजी सरापा एहतजाज आहे ऐं असां जेको आहे सो कंबर वासी अॼु शटर बंदि हड़ताल करे ऐं नवाब साहब सां ॿधी जो सबूत ॾिनो आहे। ऐं अॼु असांजो कंबर ईअं लॻी रहियो आहे जीअं असांजे ज़िले भेरी सरापा एहतजाज हुयो। कंबर अॼु सभु शहरी कंबर वासी सभु सियासी समाजी वापारी तंज़ीमूं रोडनि ते आहिनि ऐं इहो असां पुरज़ोर गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं, IG सिंध खां मुतालबो था कयूं त जेसीं ताईं नवाब साहब जे मथां कूड़ा केस FIR ख़तमु न कयूं वेंदियूं तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो।